अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। इस वक्त जहाँ सारे पार्टीज मिलकर सिर्फ इस चीज़ का कोशिश कर रहे हैं कि हम साफ और शफाफ इलेक्शंस करवा दें, ताकि जब साफ और शफाफ इलेक्शंस हो तो एक अवामी हुकूमत बनाए जो वो मसाइल का हल कर सके। हमारा ये कोशिश है कि हम अपना मेहनत जारी रखें, हम जमहूरियत का बहाली का जदोजहद, इंसानी हकूक़ का बहाली का जदोजहद और अवाम के मुआशी हकूक़ का बहाली का जदोजहद का जो मेहनत है वो हम जारी रखें और इंशाअल्लाह ताला हम कामयाब होंगे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान खे इस्तीफ़ा ॾियण लाइ डेडलाइन ॾेई छॾी। नदीम अफ़ज़ल चंद जे घर में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम ते एतमाद आहे त वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई छॾे। वज़ीर आज़म मुस्तफ़ी थी असेंबलियूं न टोड़ियूं त इस्लामाबाद पहुची बेतमादी जी रिथ आंदी वेंदी। बेतमादी जी रिथ खां अॻु ई वज़ीर आज़म खे इस्तीफ़ा ॾेई छॾणु घुर्जे। बेतमादी रिथ पेश करणु वक़्तु नज़र ईंदो त केरु न्यूट्रल आहे ऐं केरु नाहे। बिलावल भुट्टो चयो त खेनि नून लीग सां विढ़ाइण जी कोशिश न कई वञे। गैर जमहूरी शख़्स ख़िलाफ़ जमहूरी हथियार खणी आया आहिनि। हुकूमत जी अक्सरियत नाहे, मढ़ी वई आहे। हुकूमत वक़्त खां अॻु चूंडूं बाबति अपोज़िशन खे ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद परॾेही ख़बरूं इदारे सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॻाल्हियूं थियणु घुर्जनि, हालतूं ई अहिड़ियूं आहिनि। इत्तेहादनि सां गॾु मुख़ालिफ़ धुर में शामिल पार्टियुनि सां बि ॻाल्हियूं थींदियूं ऐं गॾिजी वेही ॻाल्हियूं करण सां मसइला हल करण जी ज़रूरत आहे। ईंदड़ हफ़्ते अपोज़िशन पंहिंजी तहरीक सां गॾु घर वापसि हली वेंदी। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त फज़लुर रहमान जे 48 कलाक ऐं बिलावल जी 5 ॾींहनि जी जिदोजहद काठ जो घोड़ो निकिती। ईंदड़ हफ़्ते अपोज़िशन जे समूरनि दावाउनि मां हवा निकिरी वेंदी। वज़ीर आज़म इस्लामी परॾेही वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस खां पोइ अहम दौरा कंदो। नदीम अफ़ज़ल चंद पीटीआई खां अलॻि थी ॿीहर पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी लाहौर में नदीम अफ़ज़ल चंद जे घर पहुची वियो। वॾो वज़ीर मुराद अली शाह, कमर ज़मान कायरा ऐं ॿिया बि बिलावल सां गॾु नदीम अफ़ज़ल चंद जे घर पहुता। नदीम अफ़ज़ल चंद पीटीआई खे छॾे ॿीहर पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो। नदीम अफ़ज़ल चंद चयो आहे त पीटीआई में शामिल थियण संदसि वॾी ग़लती हुई। पीपल्स पार्टीअ खे घर सम्झे थो ऐं खेसि वापसि थियण ते ख़ुशी आहे। मजबूरीअ में हुन पीटीआई में शमूलियत इख्तियार कई हुई। लेके कहता है कि यू टर्न लेना लीडर का निशानी है। हम कहते हैं मुनाफिकों का निशाना यू टर्न लेना होता है, झूठों का निशाना यू टर्न लेता होता है। लीडर का निशानी ये है कि आप शहादत से भी ना डरो, सजाए मौत का सजा कबूल करो, तख्तेदार मत चढ़ो, मगर अपना मौकफ से यू टर्न नहीं लेते। ये तो लीडर नहीं झूठा है, ये लीडर नहीं कठपुतली है। मुल्क की दिफा के लिए एक क़यादत की जरूरी होता है, एक कायद का जरूरत है, खिलाड़ी की नहीं। तो इमरान को कहते हैं कि तेरे पास 3 दिन है, कठपुतली 3 दिन, खुद इस्तीफा दो चले जाए। हिम्मत है तो असेंबली तोड़ो, हमारा आमना सामना होगा, मुकाबला होगा। हम पहुंचे इस्लामाबाद, हम जमहूरी हमला करेंगे, हम कठपुतली को भगाएंगे, साफ और शफाफ इलेक्शंस करवाएंगे कि अवाम अपने नुमाइंदे मुंतखब करेंगे।
पीपल्स पार्टी जो अवामी मार्च बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में इस्लामाबाद ॾांहुं रवां दवां। पीपल्स पार्टी जो अवामी लॉन्ग मार्च पंजाब के तख्तगाह लाहौर पहुतल। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नासिर बाग लाहौर में अवामी मार्च के खिताब कंदो। पीपी चेयरमैन जो बियो खिताब मुरीद के टियों खिताब शेरावाला बाग में थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में पीपीए जो अवामी मार्च वज़ीराबाद पहुंची रात तरसंदो। जो वाकया आसिफा बीबी के साथ हुआ है, समझता हूँ कि मीडिया के दोस्तों को भी थोड़ा इस बात का अंदाजा होना चाहिए। जब हम मना करते हैं कि आप ड्रोन इस्तेमाल ना करें तो आप लोग खुद नाराज़ होते हैं और उसका बुरा मनाते हैं। मैं ये तो नहीं कहूँगा कि जानबूझ के हुआ है फिलहाल, लेकिन इसकी तहकीकात होगी। और बहुत ही खतरनाक बात थी, वो अल्लाह का शुक्र है कि आसिफा बीबी ने चंद लम्हे पहले ये महसूस कर लिया कि वो ड्रोन उनकी तरफ आ रहा है, तो उन्होंने अपनी थोड़ा सा अपने आप को बेंड किया, तो वो बच गई, उनका चेहरा बच गया और साइड से उनको जख्म आया। एक रात पहले ये साहब जो ड्रोन ऑपरेट कर रहे थे, उन्होंने कुछ लोगों को अपनी मीडिया टीम का हिस्सा बताकर जो है वो किसी होटल में ठहराया, और वो हमारी मालूमात के मुताबिक उनकी मीडिया टीम का हिस्सा नहीं थे। लेकिन उसकी आड़ में अपने दोस्तों को या अपने जानने वालों को या कोई और जो मशकूक करेक्टर्स हैं उनको अपनी टीम का हिस्सा बताकर उस मीडिया के अंदर शामिल करवाया जाए और उनके साथ उनको ठहराया जाए। उनका रिकॉर्ड हमारे पास मौजूद है, लेकिन हम इसकी भी तहकीक करेंगे कि वो लोग कौन थे और क्यों उस रिपोर्टर ने और क्यों इस ड्रोन के ऑपरेटर ने अपनी मीडिया टीम का हिस्सा बताकर उनको जो है हमारा अपना पूरे सिस्टम के अंदर शामिल करवाया। खानगी चैनल जे ड्रोन उड़ाईंदड़ ऑपरेटर की जांच करे रहिया आहियूं। इतलात ते सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त चैनल कुछ शकी माण्हू खे पंहिंजी टीम जो हिस्सो ॼाणे होटल में तरसायो। होटल में तरसियल कुछ माण्हू कंहिं बि चैनल जा सहाफ़ी न हुआ। सईद गनी चयो आहे त सियासी मुखालिफ़नि जी तज़लील जेतिरी पीटीआई कई मुल्की तारीख़ में कंहिं नाहे कई। वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। कराची में भी ज़िलत पीटीआई जी आजियां कंदी। इमरान ख़ान वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। वाइड़ाइप जो शिकार माण्हू अधचरियो थी वेंदो आहे। पी कार्ड ॾियण साण जो मक़सद मुराद सईद जे किरदार कशी खे रोकणु आहे। इमरान ख़ान पूरे पाकिस्तान जी ज़बान बंदि करणु चाहे थो। पंजाब असेंबली के स्पीकर और पीटीआई के इत्तेहादी चौधरी परवेज़ इलाही वज़ीर आज़म इमरान ख़ान के सलाहकारन का मुहतात रहण जो मशवरो ॾेई छॾियो आहे। परवेज़ इलाही चयो आहे त वज़ीर आज़म के सलाहकार के गलत बयाने से हुकूमत और मीडिया में दूरियूं वधी रहियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ के मेंबरन के टीवी चैनल्स ते वञण की इजाज़त न ॾियण ते ॻणती आहे। तहरीक इंसाफ़ पंहिंजो नुक़्ता नज़र अवाम आॾो रखी न सघंदी। वज़ीर आज़म और पीटीआई की क़यादत फ़ैसले ते नज़रसानी करे सरकारी इश्तिहार अवाम जा पैसा आहिनि ऐं उनखे मख़सूस अख़बारुनि ऐं चैनल्स के निशानो बणाइण लाइ इस्तेमाल न करणु घुर्जे। रुगो इमरान ख़ान के हटाइण न पर हुकूमत के माइनस करण के हक़ में आहियूं। मुस्लिम लीग नून के अगवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त मौजूदा पार्लियामेंट ऐं सिलेक्टेड हुक्मरान अवाम के कुछ भी ॾेई नथा सघनि। मौजूदा हुकूमत अवाम जा मसला हल करण ऐं परॾेही पॉलिसी ठाहिण में नाकाम थी चुकी आहे। अपोज़िशन की तहरीक कंहिंजे ख़िलाफ़ आहे। कुछ ॾींहनि में इहा भी ख़बर पइजी वेंदी। वज़ीर आज़म ख़िलाफ़ अदम एतमाद वारी रिथ ते अपोज़िशन मुत्तफ़िक़ आहे। जेकॾहिं बेएतमादी रिथ लाइ हुकूमत जा नंबर पूरा आहिनि त पोइ असेंबली मां कुर्सियूं ऐं कालीन छो उखड़िया विया। मुस्लिम लीग नून जे अगवान राना सनावला चयो आहे त इमरान न्यासी पारां पंहिंजनि मेंबरनि ते ख़रीद करण जे इल्ज़ाम लॻाइण तहसीक आहे। मेंबरनि ते इल्ज़ाम न मढ़े अवाम खे कंगाल करण ते संदसि मेंबर खेस छॾे रहिया आहिनि। ॿियो त ठहियो परवेज़ खटक पंहिंजे भाउ खे पीटीआई में वापसि वठी अचे। इमरान न्याज़ी बिना देर इजलास घुराए ऐं पंहिंजूं दावाऊं सचूं साबित करे ॾेखारे। इमरान न्याज़ी ऐं वज़ीरनि जी वाइड़ाइप संदनि बयाननि मां ज़ाहिर आहे।
मुल्क में ज़रई औज़ार ठाहींदड़ यूनिट बंद थियण मईशत लाइ ख़तरनाक आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त यूनिट बंद थियण सां ज़राअत ऐं आबादकार मुतासिर थींदा, बेरोज़गारीअ में वाध ईंदी। यूनिट बंद थियण इमरान ख़ान जी तरक़ी जा ख़तरनाक नतीजा आहिनि। 2 सालनि खां FPR सेल्स टैक्स रीफंड करण में नाकाम वई। यूनिट बंद थियण सां ट्रैक्टर जी क़ीमत वधी वेंदी ऐं ज़राअत मुतासिर थींदी। पेशावर साने में आपघाती बमबार जे कुछ सहूलतकारन के पुलिस गिरफ्तार करे वरतो। आपघाती बमबार जे जिस्मानी उज़वन ऐं फिंगरप्रिंट सां आपघाती बमबार जी सुञाणप थी वई। खैबर पख्तूनख्वा पुलिस वाक़े में मुलविस नेटवर्क जो पतो लगाइण जी दावा करे छॾी। पुलिस दहशतगर्द खे आणण वारे रक्षा ड्राइवर ताईं बि रसाई हासिल करे वरिती। पुलिस मूजिब दहशतगर्द तरबियती याफ़्ता हुओ। आपघाती बमबार जा उज़वा फिंगरप्रिंट्स भी हासिल कया वया। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद ख़ान पारां इमाम बारगाह जो दौरो शहीदनि जे वारसनि सां ताज़ियतूं कयूं। महमूद ख़ान चयो आहे त जाबदारनि खे हर सूरत में संदन अंजाम ताईं पहुचायो वेंदो। इबादतगाहनि जी फुल प्रूफ सिक्योरिटी लाइ क़दम खंया पिया वञनि। हैदराबाद में PTI क़यादत सां जुट माण्हू मार्च के ज़रो बि मोट न मिली। शाह महमूद कुरैशी मार्च ॾिसी हलियो वियो। असद उमर स्टेज ते अची हथ लोॾे रवानो थी वियो। अरबाब गुलाम रहीम कारकुननि मां मायूसी जो इज़हार कंदे हैदराबाद वारनि खे बेमुरवत करार ॾेई छॾियो। लाड़काने में हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे क़तल करे छॾियो। न्यू बस स्टैंड वटि नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मौके ते ई मारिजी विया। मक़तूलनि जे मढ़ इस्पताल मुंतक़िल कया विया। 2 ॼणनि जी सुञाणप न थी सघी। कंडियारे लॻ 2 धुरनि में झेड़े दौरान 1 ॼणो मारिजी वियो। ॻोठ कोंडो लाखो में गिटीअ जे लंघ तां 2 धुरनि में झेड़ो थी पियो। लाखा बिरादरी जे 2 धुरनि में झेड़े दौरान शकील लाखो क़तल थी वियो। मक़तूल जो मड़ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिंगोर शाहबर सां ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार हयाती विञाए वेठो। क़ौमी शाहराह ते हाई स्कूल वटि ट्रैक्टर ट्राली जो टक्कर में मुश्ताक अहमद सोलंकी दम ॾेई छॾियो। 2 ॼणा राशिद ऐं नदीम सोलंकी ज़ख़्मी थी पिया। फोतीअ जो मढ़ इस्पताल मुंतक़िल। पुलिस ट्रैक्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप में भारत पाकिस्तान खे 108 रनसुनि तां शिकस्त ॾेई छॾी। भारत टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 50 ओवरनि में 244 रनसूं ठाहियूं। पाकिस्तानी टीम 43 ओवरनि में 147 रनसूं ठाहे आउट थी वई। भारतीय कप्तान तिरमती मंधना 52, दीप्ति शर्मा 40, सिनिया राणा 53 ऐं पूजा 70 रनसूं ठाहे निमाया कारकर्दगी ॾेखारी। पाकिस्तान जी नशा सिंधु ऐं निदा डार 2 विकेटूं वरितियूं। दाना बेग, अनम अमीन, फातिमा सना 1 विकेट हासिल कई। पाकिस्तान जी का बि क्रिकेटर सुठी कारकर्दगी ॾेखारे न सघी।